पुट अॼुकल्ह कंहिंखे कमज़ोर न सम्झ, पाव टेॾो हर को खाए थो। सच दा, जे तुंहिंजो ईअं ई अखियूं पूरियल हूंदियूं न त दुश्मन घर जे मथां क़यामत किरण में देर ई न कंदा। पुट तव्हां अंदरि हूंदा हो त तव्हांजो वॾो भाउ तव्हांखे छॾाइण जे लाइ ज़मीन ऐं आसमान हिकु करे छॾींदो हो, ऐं अॼु हू अंदरि आहे त उनजो को ॾस पतो कोन थो पवे, ऐं तव्हांखे त का परवाह ई न आहे। बाबा, तू छा थो समझी? छा थो समझी त मूंखे भारनि जो को बुल कोन आहे? मुंहिंजे हाम में बि चक था लॻनि, चक। पर हीणी इन करे कोन थो बोलिया, मतां दुश्मन सम्झनि त हाणे आचर कमज़ोर थी वियो आहे। पुट तूं छा थो सम्झी त रेस मिठल खान तुंहिंजे भाउ खे छो गुम करायो आहे? किथे अदा, दुश्मन हुनखे मारण जी साज़िश त नाहिनि सिटे रहिया। मिठल खान अदा खे इन करे गुम करायो आहे त जीअं मीर भुरी पवे, पर इहा उनजी भुल आहे। छो त बाजी खान जा पुट कंहिं भुरभुरी मिटीअ मां न, पर पिंड पहाड़ जा ठहियल आहिनि। उन्हनि जे फौलादी जिस्म खे भोरण एतिरो सवलो न आहे जेतिरो मिठल खान समझी रहियो आहे। बाबा, बाक़ी रही अदा खे मारण जी ॻाल्हि, सो अदा को रिढ ऐं बकरी न आहे जो ईअं कुही छॾींदसि। मिठल खान अदा खे ॿिए जेल इन करे मोकिलियो आहे त जीअं असांखे ॻोल्हण में वक़्तु लॻी वञे, ऐं उहे ॾींहं मिठल खान सुकून जो साहु खणी सघे। पर उनखे इहा ख़बर ई न आहे त हाणे उन जूं निंडियूं मां हराम कंदुसि। मां, इहो मुंहिंजो वाइदो आहे। वो जबाना लिख क्यों नहीं यार, जल्दी कर। बुध, बकरियूं भी खपाए छॾी, हाणे छा कंदे? यारनि जा पलांग बकरियूं इन करे खपायो थम त जीअं आज़ाद थी रास मिठल खान सां खुलम खुला ऐलान जंग कयां। घणी तकड़ ऐं हुथर पाई न कर खानू, सही वक्त ऐं मौके जो इंतजार कर। रैस मिठल खान वार मथा वार कंदो थो वञे। मूंखे बदराए ॻोठ कढाए वियो, अचर नपन के जेल में हथी को कराए छॾियईं। वॾे जो ॾस पतो नथो पए त उनखे अलाए किथे गुम करे छॾियईं। अञा बि ख़ामोश रहियासीं त मिठल खान असांजे घरनि में गिड़ी असांखे माराईंदो। खानू तुंहिंजो पलांद असां ॻाए वॼाए वरितो आहे, अञा बि उन खां वधीक कमदार असां जुठ करे चुका आहियूं। कमदार रैस जो फालतू कुत्तो आहे जंहिंखे हू इस्तेमाल करे रहियो आहे। असांजो असुल दुश्मन रैस मिठल खान आहे।
जेके असां खत्म न कंदासीं असां मथां मुसीबतूं कोन टुटंदियूं। चरियो नथी खानू, चरियो नथी। रेस मिठल नई बारा नई वरी लोलू मल जो हारी जो तूं ऐं मां हली उनके कन खां पकड़े गोली हणी ईंदासीं। ॿारनि ऐं हारनि सां त हर को फिटाए सघे थो, पर असुल मर्द उहो आहे जेको रेस सां मुहाॾो अटकाए। हाणे मूंखे न रोक, न रोक अचर मूंखे हाणे न रोक। तूं त अञा मुंहिंजी हिमत वधाए त जीअं मिठल खान खे ख़तम करे छॾियूं। खानू मिठल खान खां डिॼा मां बि कोन थो, पर मूंखे ख़ौफ़ थो थिए जेकॾहिं मिठल असांजे वार मां बची वियो त हू अदा जो कमु तमामु करे छॾींदो। तंहिं करे असांखे पहिरियां अदा जो बिलो करणो आहे, ॻोल्हे हथ करणो आहे त अदा आहे किथे। इन करे मां इहो कदम खणां थो त जेसि ताईं मिठल खान जीअरो आहे असां मीर खे कॾहिं बि ॻोल्हे कोन सघंदासीं, छो त हुन जी पहुच पुलिस में असां खां वधीक आहे। पुलिस हुन जे इशारे ते कुझु बि करे सघे थी, छो त दाऊद मिठल खान जो ख़ासि चमचो आहे। जंहिं मिठल खान खे लेटाए विधोसीं त दाऊद पंहिंजो पाण ई ख़तम थी वेंदो। मां ॼाणा थो खानू, मां ॼाणा थो त दाऊद जी असां सां का ज़ाती दुश्मनी नाहे, हू सिर्फ़ पंहिंजे खीसे भरण लाइ ईअं करे रहियो आहे। पर जे दाऊद जे खीसे भरण वारा हथ ई कटे छॾजनि त सभिनी जे मथां मलामत लही वेंदी। जीअं तुंहिंजी सलाह, पर पहिरियां हल त मूसा खान सां मिली अचूं त उन छा कयो। हेॾा पुछ त सही। ओया सॾ करण ॾाढी गंदी आदत अथई। हा ॿुधा बक वॻे जो चए माई कोन आणे ॾिनो अथई अञा, सुभाणे निकाह आहे ऐं किथां आणींदसि। अॼु वॻो तोखे शाम ते मिली वेंदो। ॿियो हुकुम कर। 4 ॾींहं खां इहे ई पियो चवीं, पर वठी त कोन थो ॾी। इहे न थिए जो आसरनि आसरनि में मूंखे राहे छॾी ऐं पोइ सॼी ज़िंदगी मां इन मुई ख़ैरा मां अड़जी न वञा। सॼी उमिरि पई मूंखे ताना मेणा ॾींदी। अड़े हेॾे ॻाल्हि त ॿुध, वॻो तोखे मिली वेंदो, हा, पर तोखे बंदूक जी गोली बि कुझु कान करे सघंदी त ख़ैरा जा ताना तोखे छा कंदा? गोली खां तेज़ आहे ख़ैरा जी ज़बान। जी वॻो न आणे ॾिनो अथई न, मां बि तो तरफ़ बछ करे छॾींदीसांसि, पोइ पाण पियो मुंहुं ॾिजांसि। अड़े हिकु वॻो जा 5 वॻा आणे ॾींदो साईं ईमान सां, पर इन मुसीबत खे मूंखां परे रखजां। ॻाल्हि ॿुध, जे पाण शहर न वञी न त यादि करे कंहिंखे वठणो ॾिजाए। अड़े हाओ पक सां वॻो तोखे मिली वेंदो, साह न वञई। ऐं पोयां सॾु मूंखे भलाई कजां न कजां, बेज़ार न कंदी कर न मूंखे तूं, छो थी बेज़ार करीं? त पोइ वॻो वठी ॾे न। ला साईं लाह करे अॼु वॻो वठी अचे, न त ॾाइण ख़ैरा मां त फासी वेंदसि। अलाह इज़त रखंदो। अचर मीर खे ॻोल्हण जा मूं वॾा वस कया, पर ख़बर ई नथी पए त आहे किथे। चइबो त अदा तव्हांजे छॾाइण खां ॻरो थी वियो आहे। अचर मीर खे छॾाइण को मसलो कोन्हे, पर ख़बर त पए आहे किथे। का खुड़क ई नथी पए। ऐं नबन जो छा थियो? कानो मां वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे, सुभाणे हाज़िरी अथसि। रेस जे नबन अञा 5 ॾींहं जेल में रहे हा त का ॻाल्हि कान हुई, पर अदा वॾे जो निकिरणु लाज़मी आहे। जेकॾहिं मीर खे ॿाहिरि ॾिसणु चाहियो था त पोइ मिठल खान खे ख़तम करणो पवंदो। जेसिताईं मिठल जो ज़ोर न टुटंदो तेसिताईं दाऊद असांखे कुझु बि न ॿुधाईंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे रेस त पोइ 2 ॾींहंनि में इहो हाथी तोखे असां लेटाए ॾींदासीं। असां अचरिया ॻाल्हि बि ज़हन में रखजांइ त मुंहिंजो भाउ मिठल अछो हाथी आहे, उनखे लेटाइण लाइ बि जिगर घुर्जनि, जिगर। रेस
खानो जी बंदूक मां निकतल गोली पहाड़नि जा सीना चीरे छॾींदी आहे। पोइ तुंहिंजो इहो अछो हाथी हुजे या कारो, खानो जी बंदूक अॻियां कॾहिं बि बीह न सघंदो। अॼु खां वठी मिठल जूं निंड्रूं हराम ॾिसंदे रहियसि। जेकॾहिं असां उनखे ॻोठ मां शहर ताईं वञण ॾिनो त असांजो नालो मटाए छॾिजांइ रहियसि, मटाए छॾिजांइ। हेॾे हेॾे ॻाल्हि त ॿुध। छा आहे? कहिड़ा खाता मुंहिंजी पिया अथई जो आराम ई कोन थो अचई। मुंहिंजनि खातनि खे तूं छॾे ॾे। तूं पंहिंजे ख़्वाबनि जा खाता खोले आराम सां सुम्ही रह। मूंखे छॾे ॾे। आऊं त सुकून सां सुती पई आहियां। मूंखे निंड आहे न त बि तोखां मोकल कान वठंदसि, पर तोसां कहिड़ो नाहक थियो आहे जो खट जे पासे लड़ी बि कोन थो। खट में कंडा त कोन आहिनि। खत में कंधा कोन्हनि, पर तोखे ॾंडनि जी ज़रूरत आहे। भले आही बि मुड़ुस जंडी ते लथल जो तूं मूंखे ॾंडा हणंदे। वॾी का निभागीर नहीं वञ। जेसी तूं ॼाड़ी न हणी न त तोखे आराम ई न अचे। बस आराम त तोखे कोन्हे, खट ते वेहण त तोखे कोन थो अचे, चई वरी मूंखे थो। आउं खट ते सुम्हां न सुम्हां, पासो वरायां तोले न वरायां। हाँ जा सॼी राति आगुर ते हीअं पियो घुमां फिरां, तोखे कहिड़ी तकलीफ़ थी अचे? तोखां त पुछण ई अजायो आहे। मूं सोचियो त आराम नथो अचेसि, मतां को आरज़ो हुजेसि। तोखां वधीक ॿियो कहिड़ो आरज़ो हूंदो? हा अरे चंडी वॾे में वॾी बीमार त तूं मूंखे लॻल आहीं। हा साईं, वॾे मां वॾी बीमारी त आऊं तोखे लॻल आहियां। तूं छा बि सम्झी तोखे आराम नथो अचे? ज़ाहिर आहे मूंखे त तकलीफ़ पहुचंदी। आउं चवां मुंहिंजे ॾुखनि में तूं रोज़ाना गरंती थी वञी, असुल खाइणी विसरी अथई। सुभान अल्लाह, ॾिस त सही पर दुनिया चवंदी त हीअ ॻरी कंडा थी वई आहे। तोसां त चङाई करणी चङी न आहे। मुंहिंजो छा, भली आगुर ते फेरियूं पा या लेथड़ा टियूं पाए, आईंदा तोखां पुछंदुसि बि कान। मुंहिंजी तौबा। शर्म नथो अचे मुड़ुस सां ही ॻाल्हाइबो आहे? ऐं लेठड़ियूं पायां बोला टियूं पायां, तुंहिंजो छा थो वञे? हा तूं बंदि कर सुम्ही रह। ढूंढ अथई जल पंहिंजूं गंतियूं जहान जा कम अची मथे फाथा आहिनि, हिन रन मां अची अड़ियूं हा बसि।
छा थियो आहे छा थियो आहे कमदार ॾिस आचर ऐं खानू जी ॾाढ मुड़सी इहो बि शुक्र थियो जो असां जागी पियासीं न त सुबुह जो अदा जी शादी कयूं हा या चोरनि जा पेरा खणूं हा त अचो मुंहिंजे पोयां अचो अचो मूंसां ताईं छाते गोड़ कयो अथव या तुंहिंजा ॾाढ मुड़सी न रहंदी ॾाढ मुड़सी कहिड़ी ॾाढ मुड़सी जबार वारनि जे घर जी खाट खाट आचर ॿार न थी तोखे सभु ख़बर आहे मूंखे का बि ख़बर कान्हे जो तोखे ख़बर न हुई त पंहिंजे घर आराम में सुतो पियो हुजी हा न हा हिते गति में छा बि थो करी ही फायरिंग वठां ॾिसी घरां निकिरी आयुसि जांच लाइ मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हां मुंहिंजे लाइ को मसइलो ठाहियूं ईंदो ॿिनि चोरनि खे त असां हाणे भॼायो आहे असांखे शक आहे त उन्हनि में हिकिड़ो तूं ऐं ॿियो खानू हूंदो शक न कमदार पर पक आहे भुलियो आहीं जबार भुलियो आहीं असां भॼण वारनि मां न आहियूं कमदार थी सघे थो त ही न बि हुजनि बस परू बस हिननि जे वकालत खां पहिरीं तूं इहो थो ॿुधाए त हिन ॻोठ में हिननि खां सवाइ अॼु ताईं को ॿियो चोर आयो आहे ॿियनि चोरियुनि खे छॾियो हिन ॻोठ मां जेके बि चोरियूं थियूं आहिनि उन्हनि मां का बि हिकु चोरी असांजे मथां साबित त कयो जेतिरो ताईं साध पाक था पाण खे सम्झो उहा असांखे बि ख़बर आहे जे यकीन नथो अचेव न ड्रायो पेर थाणे जो दर खुलियल अथव जेको वणेव सो वञी कयो करे ॾेखारींदुसि पर परू इहे चई ॻोठ जा सजण जिन खे तो विच में विहारियो हो कमदार हाणे ॾिसूं था हिन ॻोठ में अचर थो रहे असां